गयो आहे। कच्चे में पानी पिण अची वियो आहे। पुलिस पंजन मुग़विन के मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। कच्चे में मुक़र्रर पुलिस जी नफ़री पिण घटि कई वई आहे, जॾहिं त मुग़विन जी बाज़ियाबी खां पोइ ऑपरेशन थियण जा इम्कान ख़त्म थी रहिया आहिनि। इन सॼे सिलसिले ते असां राब्तो कयो आहे। लाड़काने मां असां सां गॾु मौजूद आहिनि सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो। शिकारपुर मां असां सां गॾु मौजूद आहे सारंग बपर, जॾहिं त खानपुर मां असांखे जॉइन कयो आहे ज़ुबैर अबड़ो। सब खां पहिरियां सारंग अवां ॿुधाईंदव त कराची में दाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जेको शुरू न थी सघियो आहे कच्चे वारे इलाके में, जॾहिं त ऑपरेशन में देर जा कहिड़ा सबब आहिनि? ॾिसो इशफाक, शिकारपुर जे गढ़ीते जे कच्चे वारे इलाइक़े में जेको फ़ैसिला तो ऑपरेशन थियणो हो, उनजो फ़ैसिलो अञा ताईं न थी सघियो आहे। मुख़्तलिफ़ इजलास सखर, कराची, लाड़काने समेत शिकारपुर जे एसएसपी ऑफिस में बि तलब थींदा रहिया आहिनि। अञा ताईं जेको आहे त पुलिस इहो फ़ैसिलो न करे सघी आहे त आख़िर कच्चे में कीअं लहिजे ऐं कंहिंजी मदद वठिजे। गुज़िरियल ॾींहुं आरपीओ बि जेको आहे सखर इहा ॻाल्हि कई त असां फ़ौज खां मदद न वठंदासीं, असां पंहिंजो पाण ई जेको आहे त चंद धाड़ियल जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करणु ॼाणूं था, असां कार्रवाई कंदासीं ऐं पाण ई कार्रवाई कंदा। ऐं हीअ हिन वक़्त ताईं फ़ैसिलो उनजे करे न थी सघियो आहे त पुलिस वटि ओतिरो जेको आहे हथियार कोन्हे। उहे जामे जेके शयूं हुजनि, वेपन्स हुजनि, उहे जेको आहे जदीद हथियार हिन वक़्त ताईं पुलिस वटि जेको आहे त न आहिनि। जॾहिं त टेक्सला खां ऐं पाक फ़ौज खां, रेंजर्स खां जॾहिं त जेके पुलिस डिमांड कई हुई हथियारनि जी, उहे बि जेको आहे त हिकिड़ो ॿिए जेके पहुता ऐं उन खां बाद जेके एपीसी चेन हुयूं शिकारपुर पुलिस वटि या मुख़्तलिफ़ रीजन जेको लाड़कानो ऐं सखर रीजन आहे उन्हनि खां जेके घुरायूं वियूं, उन्हनि में बि जेको आहे त गोली पार थी वञे थी ऐं उन्हनि जेके एपीसी चेन आहिनि उन्हनि खे ॿोरियूं लॻाए जेको आहे पासनि खां कच्चे में ऑपरेशन जी तयारी जेको आहे त कई पई वई, पर हिन वक़्त ताईं ऑपरेशन जेको आहे त शुरू न थी सघियो आहे। उनजो इहो बि सबबु आहे त जेका पुलिस आहे उहा फ़क़ति इजलासनि में पंहिंजो वक़्तु विञाए चुकी आहे। 3 हफ़्तनि खां वठी जेके इजलास हलनि था, उहे जेके इजलास आहिनि उन्हनि में अञा ताईं काफ़ी जेके DIG लेवल जो माण्हू हुजे, IG लेवल जो माण्हू हुजे, उहे इजलास कनि था ऐं मुख़्तलिफ़ इदारनि सां ऐं फ़ौज सां या रेंजर सां, पर हिन वक़्त ताईं उन्हनि जो कोई बि अहिड़ो फ़ैसिलो साम्हूं न अची सघियो आहे त आख़िर ऑपरेशन शुरू कॾहिं कयो वेंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेकी बाज़ियाबी जो सिलसिलो वरी जेको आहे शुरू थियो आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 5 ॼणा जेको बाज़ियाब थिया आहिनि। उन्हनि में जेको आहे जेके 2 वज़ीरिस्तान वासी हुया, 2 खानपुर ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि मां 5 ॼणा खंभिजी विया, उहे बाज़ियाब थिया आहिनि। उन्हनि जी बाज़ियाबी इन सूरत में थी आहे त जेके पुलिस मुख़्तलिफ़ जेके ठीक है सारंग, अवां असां सां गॾु लाइन ते मौजूद रहिजो। ज़फ़र, अवां ॿुधाइजो त कच्चे मां 5 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त DIG लाड़काने मुग़विन जी बाज़ियाबी जी तस्दीक कई। छा पुलिस ऑपरेशन जे फ़ैसिले खां पोइते हटी रही आहे? ज़फ़र, ॿुधाइजो त कच्चे मां 5 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त DIG लाड़काने मुग़विन जी बाज़ियाबी जी तस्दीक पिण कई आहे। छा पुलिस ऑपरेशन जे फ़ैसिले खां पोइते हटी रही आहे? बिल्कुल ही शिकारपुर के कच्चे में जेको है 5 मग़वी उहे बाज़ियाब थिया आहिनि, जिन में 2 पठान आहिनि, मशेक आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे पहोड़ आहे। इहे 5 ई मग़वी जेके आहिनि पुलिस जो चवणु आहे त कच्चे जे इलाइक़े में जेको आहे उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं DIG लाड़कानो जेको आहे मज़हर नवाज़ शेख उन इहो ॿुधायो आहे त असां हिन वक़्तु जेको आहे सो कच्चे जे अंदरि जंहिं तरीक़े जो ऑपरेशन चयो वञे थो उहो नथा करे सघूं। इन जे करे जो हिन वक़्तु हिकु त पाणी अची वियो आहे ऐं उन खां पोइ अंदरि जेके आहिनि कुझु माण्हू अञा मग़वी जेको आहे सो ॾोहारनि वटि आहिनि ऐं उन खां पोइ वरी जंहिं तरीक़े जी असांजी स्ट्रेटजी आहे, असां चाहियूं था त पहिरियों उते वञी करे रेकी करे ऐं हिकिड़ो स्मार्ट ऑपरेशन जेको हूंदो आहे जंहिंमें इंटेलिजेंस बेस्ड जेके चई सघे थो उन मुताबिक़ कयूं था त जीअं असांजो टारगेट अची थिए ऐं असांखे वधीक जेको आहे नुक़सानु न पए, छाकाणि त अॻु में असांखे घणो नुक़सानु पइजी चुको आहे ऐं प्लानिंग न थियण जे करे इहे सभु शयूं थियूं। त असां चाहियूं था त अहिड़ी प्लानिंग कयूं जंहिंमें असां अॻिते बि वधी सघूं ऐं उते जेको आहे सो अंदरि वञी कच्चे ते कंट्रोल बि करे सघूं ऐं ॾोहारनि जो जेको आहे करे सघूं। त हुनजो चवणो त असां 2 ॾींहंनि जे अंदरि 7 जेके मग़वी आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो हुनजो चवणो मग़वी जेको आहे उहो ॾोहारनि वटि आहे, जंहिंजी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। जॾहिं त असांजा जेके इतला आहिनि तक़रीबन 10 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे अञा बि शिकारपुर ऐं कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े में जेके आहिनि उहे ॾोहारनि वटि यरगमाल बढ़ियल आहिनि। सो DIG लाड़काने जो इहो चवणु आहे त असां अहिड़े तरीक़े जो ऑपरेशन कयूं था
त जीअं ॾोहारनि जा जेके हाई डाउट्स आहिनि उहे बि असां ख़तमु कयूं। उन खां पोइ उते जेका कचे जो एरिया आहे उन में जेके बंदि आहिनि उते बि पुलिस पिकटिंग जेका आहे करे कई पई वञे, जंहिंमें SSP जेको शिकारपुर आहे, SSP कश्मीर आहे, उन खां पोइ SSP सकर उन सॼी इलाइक़े जेको आहे सो कार्ड कनि पिया त जीअं पहिरियों त असां उनजी रसद बंदि कयूं, छाकाणि त जेसिताईं असां रसद बंदि न कंदासीं तेसिताईं ॾोहारनि ते असां जेको आहे सो कंट्रोल नथा करे सघूं। हुनजो चवणो त अहिड़े तरह सां असां कोशिशि कयूं था त जीअं इहे कामयाबी मिलनि, मग़वी बि बाज़ियाब थियनि, ऐं अंदरि जेके कचे जी एरिया में जेके सिविलियन वेठा आहिनि आबाद आहिनि उन्हनि खे बि असां चऊं था त रेस्क्यू कयूं ऐं हुन खां पोइ भरपूर तरीक़े सां जेको आहे ऑपरेशन थींदो। हिन वक़्तु पाणी बि अची चुका हुनजो चवणो, तंहिंजे करे थोरियूं असांखे ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। ठीकु आहे, तव्हां ज़फ़र असां गॾु मौजूदु रहिजो। ज़ुबैर, अवां ॿुधाइजो त कच्छ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में दरिया जो पाणी दाख़िल थियण जा इतला आहिनि, जॾहिं त मुक़रर पुलिस जी नफ़री पिणु घटाई वई आहे। इन सिलसिले में अवां छा चवंदा? जी बिल्कुलु इशफाक, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको मुगी जी बाज़ियाबी जे हवाले सां ऑपरेशन थियो ऐं शुरू वारे ॾींहंनि में फ़ाइलकार ऐं हिकु निजी फोटोग्राफर जी शहादत खां बाद में जेके पुलिस जी दावा हुयूं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां ऐं जदीद हथियारनि सां ऐं स्पेशल कमांडोज़ जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो ड्रोन कैमरा जे हवाले सां इहे शयूं त मीडिया ते आयूं त असां जदीद तरीक़े सां कंदासीं। पर हिन वक़्तु जेकी गुज़र राति देरि सां जेके 5 मुगी बाज़ियाब थिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो पहोड़ा, 2 शेखनि, 2 वज़ीरस्तान जा आहिनि, जंहिंजे करे जेके इनायतुल्ला ऐं रकीबुल्ला जेके इंडस हाईवे तों नापरकोट जी हद मां रोड तां जेको आहे सो गन पॉइंट ते हथियारबंद जेको आहे सो हुननि खे अगवा करे कचे जी तरफ़ खणी विया। DIG नासिर आफ्ताब, आमिर सऊद जेको आहे सो हुननि जी बाज़ियाबी जे हवाले सां ऑपरेशन कयो हो। उहे जेको आहे सो गुज़र राति देरि सां जेको आहे सो पुलिस जेको आहे बाज़ियाब करण जी दावा कई आहे, जॾहिं त जेके 2 शेख जेके काठियूं करण जे लाइ कचे जी तरफ़ विया उन्हनि खे धाड़ियलनि जेको आहे सो अगवा करे विया हो। ऐं सोशल मीडिया ते उहा वीडियो बि वायरल थी, जिते उन्हनि खे तशदुद जो निशानो बि बनायो वियो। इहो बि चयो वियो त SHO खानपुर चांडियो जेको आहे सो असांखे बेगुनाह जेको आहे असांजे घरनि ते चढ़ाई करे जेको असांजे घरनि खे जेको आहे सो बाहि ॾिनी आहे, असांजो सामान खणी विया आहिनि ऐं असांजा ढोर जेको आहे सो खणी विया आहिनि। कुझु माण्हू जेको आहे सो असांजा खणी विया आहिनि। जेसीं ताईं उन्हनि जो इज़ालो न थींदो, पुलिस असांजा माण्हू वापसि न कंदी, असांजो जेको नुक़सानु थियल आहे त उनजो जेको आहे सो जेकॾहिं असांखे भरजलो न थींदा तेसीं ताईं मुगी असांजी हुन में हूंदा। गुज़र राति देरि सां जेको आहे सो उहे 5 ई ॼणा जेको आहे बाज़ियाब थिया आहिनि। इहे बि ज़रियनि मूजिबि जेको आहे सो दावा कई वञे त हुननि जेको आहे सो मुक़ाबले जे हवाले सां जेकी दावा कनि था, त पर हक़ीक़त इहा आहे त उहे डील तहत जेको आहे सो 5 माण्हू जेको आहे पुलिस बाज़ियाब कराया आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे, इहे बि दावा हुयूं त जेकॾहिं पाणी जेकॾहिं ईंदो PS फीडर में बेगारी ते या मुख़्तलिफ़ ॿिया जेके वाह जेके कचे जी तरफ़ लॻंदा ऐं पाणी जेको आहे छोड़ थी करे कचे जी तरफ़ अचे थो, त पुलिस इहा दावा हुई त असां 2 जेके प्लान आहिनि, खुश्की वारो बि ऐं पाणी वारो बि, इन ॿिन्ही ते असांजो वर्किंग जारी आहे। जेकॾहिं कचे जे अंदरि पाणी अची वञे थो त असांजो जेको ऑपरेशन आहे उहो मुतासिर न थींदो, असां ऑपरेशन जारी रखंदासीं। पर मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बि जेको अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राब आहे। जॾहिं त ॾोहारी जा जेके पुलिस पारां जेके दावा कयूं आहिनि त असां हुनजे घटनि ते हुनजे रस्तनि खे जेको आहे सो बंदि करे छॾियो आहे, उहे कुझु कचे जे अंदरि ई जेको आहे सो महदूद आहिनि। पर गुज़र राति देरि सां खानपुर शहर मां ज़मीन ते जेको आहे सो पाणी ॾियण जे लाइ 2 हारी जेको आहे सो आराई बिरादरी जा उन्हनि खे जेको हथियारबंद जेको हथनि जो हुन ते यरगुमल बनायो, जिन रणी करे जेको आहे शहरवासियुनि खे इकठे कयो ऐं उहे जेको आहे सो उंधे जो फ़ाइदो वठी करे फरार थिया। पुलिस उन्हनि जे पोयां भली ऐं 2 चक जे हवाले सां बि इहे इतलात आहिनि त उतां बि जेका आहे सो माण्हू अगवा वारो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु बि जेको आहे सो जारी आहे। सूरत जे हवाले सां अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे उहा इंतिहाई जेको आहे सो ख़राब आहे। ऐं SSP तनवीर दुनिया मां जेको आहे सो माण्हू जेको आहे इहो उमेद रखी सघनि पिया त जीअं हुन दावा कई त मां राजनपुर जे इलाइक़े में या सखर जे इलाइक़े में या नज़रू जेको नारे जो जेको बदनाम ज़माना हुयो उनखे जेको आहे सो ऑपरेशन जे ज़रिए उनखे मंतक़ी जाम ते पहुचायो ऐं खानपुर जो जेको कड़ी ते जो कचे वारो इलाइक़े में जेके ॾोहाड़ी रहनि था उन्हनि खे बि पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचाईंदासीं। पर हिन वक़्तु ताईं पुलिस जी जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे ई दावा आहिनि त असां ऑपरेशन जी तयारी कयूं था, ऑपरेशन आख़िरी मरहलनि में आहे। पर हिन वक़्तु ताईं जेको ऑपरेशन जारी न थी सघियो आहे। पहिरियों जेको आहे कड़ी ते जे कचे वारी मेन बेस ते जेको आहे सो
मथे जेको आहे सो नफ़री 250 खां 300 नफ़री हुई। हिन वक़्त जेकी पुलिस जी हुते नफ़री मौजूदु आहे, APC चेन आहे ऐं 2 जेको आहे सो हुननि जी चौकी ऐं हिकिड़ो मोर्चो आहे, उन में मिलाए जेकॾहिं तक़रीबन ॻाल्हि कजे 40 खां 45 नफ़री आहे। जी ठीक है ज़ुबैर, अवां सां गॾु मौजूद रहिजो। सारंग, अवां ॿुधाइजो त जेके 5 मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि, अवां छा था सम्झो त इहे राजोनी कोशिशनि सां बाज़ियाब थिया आहिनि या पुलिस को ऑपरेशन कयो आहे, इहो पुलिस जे ऑपरेशन जो नतीजो आहे? ॾिसो न अशफाक, गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस हेठि त नथी वञी सघे, पर जेके धाड़ेलनि सां लिंक में आहिनि या उन बिरादरी जा माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि में रहनि था, जीअं कराची आहे, कोयटा आहे, टंडो आदम, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ एरियाज़ में उन्हनि जा मिट माइट बि रहनि था। उन्हनि खे पुलिस जेको आहे त गिरफ़्तार कयो आहे ऐं हिन वक़्त ताईं पुलिस 100 खां मथे माण्हू ॿारहं वारा पके वारा माण्हू जेको आहे त गिरफ़्तार कया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके पके ते कुझु घर आहिनि तेगानी बिरादरी जा या सब्ज़ी बिरादरी जा मुख़्तलिफ़ जेके हथियारबंद आहिनि उन्हनि जे मिटनि माइटनि जा, उतां जेको आहे त पुलिस गिरफ़्तारियूं करे थी, उन्हनि माण्हुनि जो माल बि मारे थी ऐं उतां जेको आहे त माण्हुनि खे खणी बि वञे थी। ऐं हीउ जेको बाज़ियाबी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई थिए, उन जे सिलसिले में ई ॿुधायो पियो वञे त कोयटा मां 7 माण्हुनि खे जेको आहे गुज़िरियल हफ़्ते गिरफ़्तार कयो वियो हो, उन्हनि खे गुम कयो वियो हो। उन जे जेको आहे वापसी ते ऐं उन सां गॾोगॾु जेके गढ़ी तेगो में 2 ॾींहं अॻु में पुलिस पके ते कार्रवाई कई हुई, माण्हुनि जा घर साड़िया हुआ उतां जा ऐं माल खणी आई हुई, उन्हनि जी जेको आहे त वापसी ते ही 5 मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि। पर हिन वक़्त ताईं शिकारपुर ज़िले मां तव्हांखे ॿुधायां त 6 माण्हू अञा बि धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, जंहिंमें जेको आहे 2 जेको आहे 3 खानपुर जा आहिनि, 2 लखी जा आहिनि, हिकिड़ो ख़ुदि शिकारपुर जो आहे। इहे फ़क़ति गढ़ी तेगो जे कच्चे में न आहिनि। हाणे ट्रेंड शुरू थी चुको आहे ॾुआरियुनि जो त जेके पके जा ॾुआरी आहिनि या बिरादरी तकरार जंहिंजा हिक ॿिए सां आहिनि, उहे बि माण्हू जेको आहे त हिक ॿिए जा अगवा करे रखनि था। ऐं इहो ई मिसाल साम्हूं आयो आहे त खानपुर जे बिरोही बिरादरी जो हिकु माण्हू अगवा थियो आहे 2 ॾींहं अॻु में, उन सां गॾोगॾु 3 ॾींहं अॻु में शिकारपुर विच शहर मां हिकिड़ो माण्हू बिरादरी जे तकरार सबबु जेको आहे त खजी वियो आहे। ऐं जेके 2 माण्हू जेके खानपुर जे इंडस हाईवे तां या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके तितर वठण विया हुआ धाड़ेलनि वटि, त उहे बि जेको आहे अञा ताईं धाड़ेलनि वटि आहिनि। उहे जेके इंडस हाईवे वारी एरिया आहे या आवाज़ ते रखिजी वञनि था माण्हू, उहे कच्चे तरफ़ वञनि था। बाक़ी लखी जो जेको पके वारो इलाइक़ो आहे या उतां जो जेको लखी जो कच्चे वारो इलाइक़ो आहे, उतां बि माण्हू अगवा थियनि था। उते ॾुआरियुनि जो ॿियो मूड हुजे थो, जॾहिं त गढ़ी तेगे जे ॾुआरियुनि जो ॿियो मूड हुजे थो। ऐं उन सां गॾोगॾु जेके पके ते बिरादरियूं मुख़्तलिफ़ जहिड़नि में इन्वॉल्व हुजनि थियूं, उन्हनि जो जेको आहे त ॿियो तरीक़ो हुजे थो त उहे हिक ॿिए जा माण्हू खणी करे पोइ जेको आहे ठाह जे हवाले सां या उन ते प्रेशर विझण जे हवाले सां इहे कार्रवायूं कनि था। हिन वक़्त ताईं 6 माण्हू अञा बि गढ़ी तेगे जे कच्चे में आहिनि ऐं ऑपरेशन जे हवाले सां पुलिस हिकु त पाणी अची चुको आहे ऐं ॿियो त पुलिस जी उहा प्लानिंग न आहे। हीअ SSP तनवीर तुंजो जो इहो ई हमेशह चवणु आहे त हुननि जो लॉन्ग टर्म प्लान आहे ऐं उहो लॉन्ग टर्म प्लान फ़क़ति ईअं न आहे त माना अंध करे जेको आहे असां कच्चे में लही पऊं हमेशह जीअं नुक़सानु खणूं। हिननि जो इहो ई आहे त असां GPS सिस्टम ज़रिए या डिजिटल जेके शयूं आहिनि उन्हनि जे ज़रिए असां ट्रैकिंग ज़रिए जेको आहे कच्चे में टारगेटेड ऑपरेशन कयूं, जिते जिते ॾोवारी आहिनि उते कार्रवाई कयूं ऐं मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि कच्चे जे इलाइक़े में रहनि थियूं, काफ़ी माण्हू जेके आहिनि रहनि था, उहे सभु ॾोवारी त न आहिनि। जेके ॾोवारी आहिनि फ़क़ति हिननि जो पुलिस जो चवणु आहे त असांखे उन्हनि जे ख़िलाफ़ ई कार्रवाई करणी आहे, छाजे करे जो कच्चे में औरतूं बि रहनि थियूं, ॿार बि रहनि था, काफ़ी माण्हू आहिनि, जंहिंजे करे ऑपरेशन में ॾुखियाई आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको पाणी वारो एरिया आहे सॼो सारो कच्चे में, जेकॾहिं पाणी अची वेंदो त पुलिस इन ते डिपेंड कंदी त हू जेको आहे टारगेट ऑपरेशन करे। ऐं कॾहिं बि पुलिस जे हिननि हथियारनि सां वरी कच्चे में लहे थी जेके हिन वक़्तु पुलिस वटि मौजूदु आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे पुलिस खे तमामु घणो नुक़सानु जो मुंहुं ॾिसणो पवंदो, छाजे करे जो जदीद हथियार फ़क़ति धाड़ेलनि वटि आहिनि ऐं पुलिस वटि उहे ई ज़ंगियल जेके हथियार आहिनि जेके यूज़ न थिया आहिनि। APC जे हवाले सां इहे ॻाल्हियूं पाण मशहूरु आहिनि त उन्हनि में जेको आहे त गोली क्रॉस थी करे वञे, गोला क्रॉस करे था वञनि ऐं पुलिस हमेशह उनजे करे नुक़सानु खयो आहे। बहरहाल पुलिस हिन वक़्त ताईं संजीदगी सां इहो ई मना करे सघी आहे त हू कोशिशुनि जी आहे त मुग़विन खे हितां कच्चे मां कीअं ॿाहिरि आणिजे, उनखे कीअं कढिजे, तंहिंजे करे जेको आहे हू पके ते गिरफ़्तारियूं करे उनजी जेको आहे त लेन देन करे मुग़विन खे बाज़ियाब करण जी कोशिशि करे थी। जॾहिं सभई मुग़वी मुंहिंजे ख़्याल में बाज़ियाब थी वेंदा तॾहिं को जामे प्लान जेको आहे जोड़े कंहिं ॿिए इदारे खां मदद वठी कच्चे में माना भरपूर नमूने लथो वेंदो। पर हिन वक़्त ताईं टारगेटेड ऑपरेशन शुरू आहे, जिते जिते हिनखे ॾुआरी मिले थो उते हुनखे टारगेट कयो थो वञे या हुनखे गिरफ़्तार कयो थो वञे। गुज़िरियल ॾींहुं सखर में बि जेको आहे हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ॾुआरी जेको आहे क़तल कयो वियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाई थो वञा त उन सां गॾोगॾु जेके पके ते जेके माण्हू रहनि था, जेके ॾुआरियुनि सां लिंक में आहिनि, उहे बि गिरफ़्तार थींदा अचनि पिया। पुलिस बिल्कुलु अलर्ट आहे ऐं गढ़ी तेगो जी बेस ते जीअं चयो पियो वियो उहे शयूं हिन वक़्त ताईं त नज़र नथियूं अचनि, पर उन हूंदे उते चौकियूं क़ाइमु आहिनि ऐं पुलिस जी अचु वञु आहे ऐं इंडस हाईवे तां ख़ासि तौर ते ॾोह तमामु घटिजी चुको आहे। जी
ठीकु आहे। ज़फ़र अवाम ॿुधाइजो, जीअं सारंग ॿुधाए पियो त SP तनवीर तुंहिंजो जो इहो चवणु आहे त असांजी शॉर्ट टर्म जेका पॉलिसी न आहे, लॉन्ग टर्म प्लानिंग आहे। जेकॾहिं असां लॉन्ग टर्म खे बि नज़र में रखूं त पाणी अचण जे करे, कचे में पाणी अचण जे करे पुलिस बैकफुट ते अची वई आहे ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में बरसातुनि जो सिलसिलो बि शुरू थी वेंदो त कचे में पाणी जो जेको मिक़दार आहे उहो अञा वधी वेंदो, पाणी अञा वधीक थींदो त पुलिस जेका नफ़री आहे उते उहा वापसि अची वेंदी। इन सॼे सिनेरियो में अव्हां हिन ऑपरेशन जो मुस्तक़बिल छा था ॾिसो त छा इहो ऑपरेशन एतिरे जोश ऐं जज़्बे सां अॻिते 2-3 महीननि खां पोइ थी सघंदो जीअं हींअर पियो थिए? जी बिल्कुलु, ॾिसो जीअं तव्हां इन्हनि सभिनी शयुनि जी निशानदेही कई, पाणी अची वियो आहे, हुन खां पोइ SSP जेको आहे शिकारपुर तनवीर तुनियो, इहा ॻाल्हि थो करे त असां जेको आहे लॉन्ग टर्म ऑपरेशन चाहियूं था। ऐं हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे, ज़ाहिर आहे माण्हुनि जी जेका डिमांड आहे, सूरत आहे जेका उते जी आहे, कल्ह जेको कंदकोट जे इलाइक़े में जेको आहे पुलिस खे टारगेट कयो वियो आहे, उते पुलिस एहलकार खे शहीद कयो वियो आहे या कुझु एहलकार जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। हाणे ॾोहारी त जेको आहे अची करे पुलिस सां मार वटकाइनि था ऐं पुलिस खे जेको आहे उहो चैलेंज था कनि। ऐं इन वारे सां पुलिस जी जेका तयारी आहे उहा बि न सिर्फ़ु शिकारपुर जी असां ॻाल्हि कयूं, पर कश्मीर कंदकोट में जेको आहे सो जंहिं तरीक़े जी तयारी हुजणु खपे पुलिस जी, उहा नज़र नथी अचे। छाकाणि त कचे में जेतोणीकि पुलिस अंदरि वेठल आहे, काफ़ी जेके इलाइक़ा आहिनि उते कश्मीर जी पुलिस उते वेठल आहे ऐं हुन खां पोइ शिकारपुर जी जेका पुलिस आहे उहा बंधनि जे मथां वेठल आहे। पर हाणे जंहिं तरीक़े जेतोणीकि चयो वञे थो त पाणी आहे या इन तरह जूं शयूं आहिनि, पर बहरहाल जेको महीनो खनि गुज़रियो आहे इन में पुलिस खे जेको आहे सो जीअं ई तनवीर तुनियो जेको आहे सो SSP मुक़ररु थियो त हुन खां पोइ हुनखे कुझु शयूं जेको आहे घुरबल, हुनखे फोर्स घुरबल उहो हुनखे मुहैया कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेका सूरत हाल आहे त पुलिस पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे त जेकॾहिं पाणी अचे थो त उन्हनि खे जेको आहे सो मोटर बोट जेके आहिनि ॿेड़ियूं ऐं जिन में जेको आहे सो जदीद शयूं हुजणु खपनि उहे हुननि खे मुहैया कयूं वञनि, शिकारपुर खे ऐं कश्मीर खे ऐं सखर खे, त जीअं पुलिस जेकॾहिं भली पाणी बि अचे थो त पुलिस उते वञी करे जेको आहे सो कार्रवाई करे सघे। सो इन तरीक़े सां इहे शयूं ज़रूरु पुलिस खे नज़र में आहिनि ऐं उहे इन तरह सां कोशिशि कनि था त हिन वक़्तु इंटेलिजेंस बेस्ड जेको मामलो आहे उन ते टारगेट जेको आहे सो करे हिन वक़्तु जेके ॾोहारी उन्हनि खे हेठि करे सघे। पर बहरहाल जेका तव्हां मुस्तक़बिल जी ॻाल्हि था कयो त ठीकु आहे। ज़फ़र अबड़ो, ज़ुबैर अबड़ो, सारंग बाबा वटनी जी वरी महिरबानी। नाज़रीन, कचे में दाड़ियुनि ख़िलाफ़ फ़ैसिला तो ऑपरेशन अञा ताईं शुरू न थी सघियो आहे। कचे में पाणी पिणु अची वियो आहे। पुलिस 5 मुग़विन खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। कचे में मुक़ररु पुलिस जी नफ़री पिणु घटि कई वई आहे, जॾहिं त मुग़विन जी बाज़ियाबी खां पोइ ऑपरेशन थियण जा इम्कान ख़तम थी रहिया आहिनि।